ख़बर वासा कंदकोट में शिरकंदासी कंदकोट जे गोठ सरदार ताज मोहम्मद मोहम्मदानी मां कणक न ॾियण तां हथियारबंद पीउ ऐं पुट खे अगवा करे विया आहिनि। कणक जे डेरे ते चौकीदारी कंदड़ ख़ुदा बख़्श ऐं संदसि पुट सलीम मोहम्मदानी खे हथियारबंद अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। अवां खे आगाह कई पिया कंदकोट कशमीर ज़िले में बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। मुक़विन जो अंग 12 खां वधी वियो आहे। ख़बर वासा कंदकोट में शेयर कई पिया कंदकोट जे गोठ सरदार ताज मोहम्मद मोहम्मदानी मां कणक न ॾियण तां हथियारबंदनि पीउ ऐं पुट खे अगवा करे विया आहिनि। कणक जे डेरे ते चौकीदारी कंदड़ ख़ुदा बख़्श मोहम्मदानी ऐं संदसि पुट सलीम खे हथियारबंद अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। अवां खे आगाह कयूं त कंदकोट कशमीर ज़िले में बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। मुक़विन जो अंग 12 खां वधी वियो आहे। ख़बर वासा शेयर कई पिया कंदकोट मां कंदकोट जे गोठ सरदार ताज मोहम्मद मोहम्मदानी मां कणक न ॾियण तां हथियारबंदनि पीउ ऐं पुट खे अगवा करे विया आहिनि। कणक जे डेरे ते चौकीदारी कंदड़ ख़ुदा बख़्श मोहम्मदानी ऐं संदसि पुट सलीम खे हथियारबंद अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। कंदकोट कशमीर ज़िले में बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। मुक़विन जो अंग 12 खां वधी वियो आहे। वारिस सख़्त परेशान आहिनि। कंदकोट कशमीर ज़िले में बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। मुक़विन जो अंग 12 खां वधी वियो आहे। वारिस सख़्त परेशान आहिनि। कंदकोट मां तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़ मलिक, आगाह कजो। आज ही कंदकोट कशमीर जिले में बदअमनी वारी जी सूरत हाल है वह चोट ते चढ़ियल है। गुज़िर रात देर से हथियारबंद टोले कंदकोट ए सेक्शन थाने के अदगोट सरदार ताज मोहम्मदानी ते चढ़ाई करे कणक के डेरे ते सुतल पीउ पुटन के अगवा करे पान सां गॾु खणी करे कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। इन सिलसिले में गोठाणनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त ख़ुदा बख़्श मोहम्मदानी ऐं संदसि जो पुट सलीम मोहम्मदानी कणक के डेरे ते सुतल हुआ। हथियारबंद टोले पारां कणक खणण जी जेका उहा कोशिश कई वई ऐं ॿिन्ही पीउ पुटनि मज़ामत कई जॾहिं त उनखे कणक खणण न ॾिनो ऐं उन खां बाद में ॿिन्ही जेका त पीउ पुटनि खे अगवा करे कच्चे तरफ़ हथियारबंद फरार थी विया आहिनि। जॾहिं त कंदकोट ए सेक्शन थाने जे SHO वाक़े जे इतला मिलण बाद जाइ वारदात ते पहुची गोठ जे चङे मुड़ुस खां वाक़े बाबति मालूमात वरिती। जॾहिं त कंदकोट कशमीर ज़िले में हथियारबंदनि जी जेकी कार्रवाइयूं आहिनि उहे न रुगो चोट ते चढ़ियल आहिनि ऐं हथियारबंदनि जे कार्रवाइनि सबबि आम जेको रहवासी आहे ज़िले जो उहो सख़्तु परेशान आहे। हिन महिल ताईं जेका त ॿिनि सगन भाइरनि जेका त माउ धीउ समेत 1 दर्जन खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे हथियारबंद वटि क़ैद बणियल आहिनि ऐं मुग़विन जे बाज़ाइपे लाइ SSP इरफान समय पारां के बि जेका त जोगा उपा न वरिता विया आहिनि। ठीकु आहे, महिरबानी हफ़ीज़ मलिक आगाह करण लाइ।